नाज़रीन, ईद उल फितर मल्हाइण लाइ वफ़ाक़ी हुकूमत पारां ईद स्पेशल ट्रेन कराची खां रावलपिंडी रवानी थी वई आहे। उन हवाले सां तफ़सील वधीक ॾिसूं था। वीडियो लिंक ते मौजूद आहे कराची मां धरती टीवी जो रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल, अॼु जेको आहे ईद स्पेशल ट्रेन जी पहिरीं ट्रेन जेका आहे उहा हिन वक़्तु कराची कैंट स्टेशन खां रवानी थी रही आहे। जॾहिं त हुकूमत पारां जेको आहे ईद स्पेशल ट्रेन हलाइण वारे ऐलान खां पोइ जेको आहे पहिरीं ट्रेन जेका आहे उहा कराची कैंट स्टेशन तां रवानी थी चुकी आहे। हिन वक़्तु केतिरा ई मुसाफ़िर जेके आहिनि उहे हिन ईद स्पेशल ट्रेन में पिणु मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि मुसाफ़िरनि सां ॻाल्हाईंदासीं जेके पंहिंजे अबाणे ॻोठ जेको आहे वञी ईद मल्हाइण वञी रहिया आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं ईद स्पेशल ट्रेन जे हवाले सां उन्हनि जो पिणु कहिड़ो मौक़ुफ़ है। अभी आप बताएं, ईद स्पेशल ट्रेन में आप जा रही हैं, आप कहाँ जा रही हैं? आप हम लोग रावलपिंडी जा रहे हैं। अच्छा, ये ईद स्पेशल ट्रेन जो है हुकूमत जो ऐलान किया है ईद स्पेशल ट्रेन चलाई जा रही, इसको आप किस तरह देखती हैं? अभी फ़िलहाल तो बैठे हैं, आगे चल के पता चलेगा क्या होता है क्या नहीं। फ़िलहाल तो यहाँ भी पंखा नहीं है, ऊपर हमारे बैठे हुए हैं, उस तरफ लगे हुए हैं पंखे। ये तो बहुत अच्छी बात है। ज़ाहिर है हम लोगों ने बहुत ज़रूरी जाना था, हमारे बच्चे वहाँ भाई इधर हम अपने भाइयों से मिलने के लिए आए हुए थे, तो बच्चे वहाँ बेचारे उदास हो रहे थे, तो ये तो बहुत अच्छी बात है। हमारे लिए तो बहुत अच्छा हो गया कि चलो जी ये हमें यहाँ से जाने का मौका मिल गया। जी बिल्कुल नाज़रीन, इन स्पेशल ईद स्पेशल ट्रेन में जेका हिकु औरत मुसाफ़िर जेका आहे उनजो इहो चवणु हुयो त हीउ जेको हुकूमत जो जेको ऐलान कयो आहे ईद स्पेशल ट्रेन वारो इहो हिकु बहितरीनु फ़ैसिलो आहे। लेकिन हिन औरत मुसाफ़िर हिकु शिकायत कंदे इहो बि चयो त हिन ईद स्पेशल ट्रेन में जॾहिं असां सवार थिया आहियूं त हिन ईद ट्रेन स्पेशल ट्रेन में अंदरि जेकी आहिनि उहे पंखा बि जेकी आहिनि उहे पिणु लॻल न आहिनि ऐं न ई जेको आहे सो अंदरि पंखा हली रहिया। लेकिन हिन वक़्तु गर्मी बि सख़्तु आहे। लेकिन हुकूमत खे हिन मामले जेको आहे उहो नोटिस वठणु घुरिजे त हिन ईद स्पेशल जेकी ट्रेनूं हलाई पियूं वञनि त उहे बहितर तरीक़े सां हलाई वञनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे ईद स्पेशल ट्रेन में जेको आहे हज़ारनि जे तइदाद में जेकी मुसाफ़िर जेकी आहिनि उहे हिन वक़्तु पिणु सवार थी चुका आहिनि, उहे पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। काफ़ी मुसाफ़िरनि जो पिणु इहो ई चवणु हुयो त हिन वक़्तु जेका ईद स्पेशल ट्रेन जेका आहे उहा हलाई वई, इहो हिकु बहितरीनु क़दम आहे। जॾहिं त ईद स्पेशल ट्रेन जेका पहिरीं जेका ट्रेन जेका आहे उहा हिन वक़्तु कराची कैंट खां पिंडी तरफ़ जेको आहे सो रवानी थी चुकी आहे। जॾहिं त सुभाणे जेको आहे ईद स्पेशल ट्रेन जेका ॿ ट्रेनूं जेके आहिनि उहे हिन कैंट स्टेशन तां रवानी थींदियूं। लेकिन हुकूमत खे घुरिजे जेका ईद स्पेशल ट्रेन जेका हलाई पियूं वञनि उन्हनि में जेको आहे जेकी मुसाफ़िर जी सहूलियत जेकी आहिनि उहे इंतिज़ाम जेके आहिनि उहे पिणु बहितर कया वञनि।